मुला अखियूं खोल पुट, मुमल अखियूं खोल। तुझो पी वियो आहे डॉक्टर खे वठण। या अल्लाह साईं तू भगियूं सगियूं कंदो आहे, तू रहमतुल आलमीन आहे। मुझे न्याणी ते रहम कर अल्लाह साईं, रहम कर। मुमल मुमल बिस्मा अची वियो आहे ऐं तोखे वठण आयो आहियां। उथी। पर मल्हार मां त पंहिंजे पेरनि ते बि नथी हली सघां। मुमल हाणे मां अची वियो आहियां, सम्झ तुंहिंजा सभु दर्द ख़तम थी विया। उथी। उथी मुमल उथी, हलो हाणे उथी त हलो। उथी, शाबाश। खबर नहीं केड़ी गाल है जेका बाबू मुखां लिकायो वियो, पर इहा पक कथम त मुंहिंजे हवाले सां उहे माण्हू कुझु ॻाल्हाए रहिया आहिनि। ऐं मुंहिंजा परवरदिगार तूं रहम कर। चऊं थियो मासात जो तूं अची वई। मासात इहो ॿुधाए त उहे केर माण्हू हुआ ऐं हथियारनि सां असांजे ॻोठ छो आया। छा मास्टर तोखे कुझु न ॿुधायो आहे? मां त ॾाढो परेशान आहियां बानो। उन ई परेशानी में मूंखे अॼु रांदि में मज़ो कोन आयो। कहिड़ी परेशानी में मासात? जल्दी मूंखे अलिफ खां ये ताईं पूरो हवाल ॾे। सरदार बिजार खान जा उहे मोकिलियल शैतान माण्हू चवनि पिया संग चटीअ जी रस्म थींदी, बिजार खान तुंहिंजो रिश्तो पियो घुरे। मासा चवनि पिया खान बहादुर बिजार खान खे ज़बान ॾिनी आहे। इहो कीअं थो थी सघे? मां त अदा साले जी लाडली आहियां। उहो कॾहिं बि ठाह जे लाइ इहा शर्त क़बूल कोन कंदो। जेके सरदारनि जी ॻाल्हि मोटाईंदा आहिनि न, उन्हनि जो अंजाम छा थींदो आहे मासात? मासात तोखे त ख़बर आहे न तुंहिंजी सहेलीअ जो भाउ कीअं कुसिजी वियो। तूं गणती न कर मासात। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।